जी नाज़रीन, खानपुर मां ख़बर शामिल कंदा हलूं। खानपुर शहर वासी फ़कीर नदीम बलोच पारां डिप्टी कमिश्नर शिकारपुर खे दरख़्वास्त ॾिनी वई आहे त पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट खानपुर में कम ई न पई करे। केतिरा ई भेरा शिकायतूं करे चुका आहियूं, जंहिं बैदि पब्लिक हेल्थ खाते जा ऑफिसर फॉर्मेलिटी तौरु अची वक़्ती तौरु डिस्पोज़ल पंप हलाए फोटो सेशन करे वापसि वञनि था ऐं डिस्पोज़ल बंदि पियल आहिनि, जंहिं सबबु समूरो शहर ऐं बहार शाह कब्रिस्तान ऐं शहर जा मुख़्तलिफ़ कब्रिस्तान पाणीअ जे वर चढ़ियल आहिनि। फ़कीर नदीम बलोच जो चवणु हो त 15 ॾींहं अॻु बि मूं शिकायत कई हुई। पब्लिक हेल्थ खाते जो एक्सीएन अची पाण पब्लिक हेल्थ खाते जो कमु ॾिठो, जंहिं चयो त 3 ॾींहंनि जे अंदरि कमु सही थी वेंदो ऐं पाणी नेकाल जो सिस्टम सही थी वेंदो, पर उहे सिर्फ़ु ॾटा ॾेई रहिया आहिनि ऐं कमु सही न पिया कनि। नदीम फ़कीर दरख़्वास्त में चयो आहे त शहरियुनि खे आसरा ॾियणु ऐं कब्रिस्तान ॿुॾण सबबु पब्लिक हेल्थ खाते जे करप्ट मुलाज़िमनि जे ख़िलाफ़ FIR दाख़िल करे खानपुर में अमली तौरु कारकर्दगी ॾेखारींदड़ पब्लिक हेल्थ जो अमलो मुक़ररु कराए ॾिनो वञे। रिपोर्ट खानपुर न्यूज़ टीम।